तव्हां ॾिसो न अफ़सोस या जॾहिं महिल पढ़ंदो हुउसि त मूंखे हूंदो त यार मां पंहिंजे वालिद साहिब जी जाइ ते मेंबर थियां, मां उते वञा। हाणे मां वेंदा मां रिग्रेट कंदो आहियां त यार असीं ख़ानदानी माण्हू, अबे ॾाॾे यार माण्हू, मां को अॻिले माण्हू जी त ख़बर ई कान्हे केरु आहे, को लफ़्ज़ ॻाल्हाए विझे तव्हांजे लाइ प्रॉब्लम आहे। इंसानु पंहिंजी इज़त लाइ परेशान आहे। त इहो तव्हां ॾिसो न तव्हां मीडिया जे मां तसलुस सां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो, इहा ॻाल्हि ॾाढी सुठी उंडाड़े DG ISPR सां मुलाक़ात थी, उन्हनि बि कई त यार ॾिसो, डोंट क्रिएट हाइप्स, ऑलवेज हैव वैल्यूज़। वैल्यूज़ किथे रही हलिया विया आहिनि। तव्हां को बि टॉक शो खणो, उन में छा आहे, गारगंद खां सिवा कान्हे। अच्छा, तव्हां PTI वारनि खे ॿुधायो था त भाउ तव्हां का शइ ग़लति कयो था त हू गारगंद ते लही था पवनि। तव्हां हींअर ताईं साल जो रिकॉर्ड कढी ॾिसो, इहो छा पियो थिए। डिलीवरेंस छा कई अथनि, जे भला हल्कनि में पाण घटी आया आहिनि उन्हनि में डिलीवरेंस छा कई अथनि। लंगर खाने ते पहुचे डिलीवरेंस हले पई, पाण में वेठा आहियूं, लैपटॉप विराइजनि पिया त ग़लति हुया स्टूडेंट्स के, लंगर हले थो त उहो सही आहे, बेनज़ीर कार्ड हुया त ग़लति हुया, सेहत कार्ड हले थो त सही आहे। यू कैन मेक अ डिफरेंशिएट के जी केरु ग़लति आहे केरु सही आहे। अच्छा नवाज़ साहिब, हिकिड़ी शइ ॿी त पाण सिंध जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त तव्हां मुंहिंजे ख़्याल में शायदि एतिरा वधीक कोन हूंदा, हिक ई घर जा 2 MPs तव्हां उते हुजो सिंध असेंबली में, ऐं आसानी सां तव्हां सीटूं कढी ॾिनियूं, को पार्टी खे एॾी परेशानी कोन थी हूंदी। तव्हांजे ॿिन्ही भाइरनि जे मुक़ाबले में कोई वॾो मामिलो कोन हुयो जंहिं ते क़यादत परेशान हुजे सीटूं कढनि। पोइ छा वजह आहे जो अञा ताईं तव्हां कंहिंखे बि विज़ारतूं न थींदियूं आहिनि। कंहिं हिकिड़े ज़िले खे त 2 विज़ारतूं 3 मिलियल आहिनि, पर तव्हांजे ज़िले मां बि कंहिंखे कोन्हे, स्पेशली तव्हांखे बि कोन थींदी। साईं ॾिसो त ज़रूरी न आहे मूंखे मिनिस्टर मालिक चेयरमैन साहब जी महिरबानी आहे, मूंखे स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन बि कयो अथनि इंफॉर्मेशन जो। मां अॻु में बि वज़ीर रहियो आहियां CM साहब जो। हाणे मां एज़ एन MPA जेतिरो कमु करे सघां थो सुठो, शायदि मां एज़ एन मिनिस्टर न करे सघंदुसि, बिकॉज़ मां पंहिंजे हल्के खे एतिरो टाइम न ॾेई सघां। तव्हांजी ख़्वाहिश न आहे मिनिस्टर? वेरी हैप्पी एज़ एन मेंबर। इहा बि इज़त आहे, पीपल्स पार्टी ॾिनी आहे, मेंबर आहियां प्रोविंशियल असेंबली जो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे, हुते मेंबर थिया वेठा आहियूं, इन खां वधीक छा आहे। भला मां मेंबर थी कमु नथो करे सघां छा, ज़रूरी आहे मूंखे मिनिस्ट्री मिले त मां पोइ कमु कयां। असां वटि जेके सरदार भोतार पीर इहे जेके चवंदा आहिनि गाॾी में हिकिड़ो साओ झंडो लॻियल हुजे, प्रोटोकॉल खपे हिकिड़ो त माना असांखे अलाह सां ई इज़त ॾिनी आहे। असां अॼु जा मुंहिंजी अगरि फैमिली हिस्ट्री खणंदव त 1937 में मुंहिंजो ॾाॾो मोहम्मद ख़ान मेंबर ऑफ लेजिस्लेटिव काउंसिल हुयो सिंध जो, जंहिं पाकिस्तान जी करारदाद पेश कई। 1937 सिंध जो फर्स्ट सिंध असेंबली जो मेंबर थियो। उन खां अॻु में ॾाॾो मोहम्मद ख़ान मेंबर लेजिस्लेटिव काउंसिल बॉम्बे हुयो। मुंहिंजी 4थी पीढ़ी पार्लियामेंट में वेठी आहे। इहा मुंहिंजे लाइ वधीक इज़त जी ॻाल्हि आहे। माना उन अच्छा तव्हां ज़ाहिर आहे इहा लेगेसी बि आहे साॻे वक़्तु। तव्हां बसि मूंखे ॿुधायो त तव्हां सम्झो था त उहो उन लेगेसी खे बरक़रार रखण लाइ तव्हां उहो कुझु कयो पिया जेको तव्हांखे करणु घुरिजे, या अञा सम्झो था त अञा के कमियूं आहिनि अवाम, छाकाणि इहा लेगेसी तव्हांखे अवाम पियो ॾिए ऐं अवाम ॾींदो हूंदो कंहिं न कंहिं बुनियाद ते ॾींदो हूंदो तव्हांखे, पोइ रुगो सरदारी बि कोन हूंदी, ज़ाहिर आहे अवामी लाइ हूंदो। त तव्हां मोट में अवाम खे छा पिया ॾियो जेको अवाम मुसलसल तव्हांजे ख़ानदान खे कामयाबु कंदो पियो? साईं ॾिसो न, हिकु त असांजो वालिद साहब मरूम मूंखे चवंदो हुआ सियासत कंदव त दिमाग़ मां सरदारी नवाबी कढी छॾियो। असां मेंटली वर्कर तबियत माण्हू आहियूं। असांजा दोस्त दिलि दरवाज़ा सभिनि लाइ खुलियल आहिनि। असां वटि कंहिंखे बि अचण लाइ केरु झलींदो कोन। असां एवरी 24/7 अवाम लाइ अवेलेबल आहियूं। ऐं इहा अवाम जी चाह ऐं मोहबत आहे जो असांखे अॼु ॾींहं ताईं हलाए थी पई। ऐं कुझु न कुझु त असां डेवलप कयो हूंदोसीं। मां चवां त मां 100% डिलीवर कयो आहे, उहो मां कोन कयो आहे। 100% चीफ मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर बि पंहिंजे हल्के खे डिलीवरेंस कोन थो ॾेई सघे, पर मां अल्हम्दुलिल्लाह मुतमईन आहियां त मां जेका माण्हुनि जी ख़िदमत कयां थो, मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो निहायत थो रायतो आहियां, पंहिंजे चेयरमैन जो निहायत थो रायतो आहियां, ऐं मां पंहिंजे वॾे भाउ जो निहायत थो रायतो आहियां, जंहिंजो एतिरो एतमाद आहे मूं ते। मां वेही कमु कयां थो, महिनत कयां थो, ऐं कमु करण जो शौक़ु बि रखां थो। त यार मां जो इहा लेजिस्ली क़ाइमु रहे, उहा क़ाइमु ईअं थींदी साईं 70 साल खां जो लेजिस्ली क़ाइमु आहे त ज़ाहिर आहे वी हैव डिलीवर्ड टू द पीपल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूएंसी, वी हैव वर्कड फॉर देम। ऐं मां अञा बि कमु करणु चाहियां थो। अञा गैप